Hello friends, Namaskar and a hi. This is Pooja Wazirani reporting directly from Sindhi TV. Friends, I am sure you all would be wondering na the ekdam sophisticated welcome ma hi hi bye वारो welcome छो. सोचियो अच्छा चलिए मैं खुद ही आपको बता देती हूँ. फ्रेंड्स, सिंधी टीवी सिंधी यंगस्टर्स जे लाइ इहो प्रोग्राम स्पेशली क्राफ्ट कयो आहे, त वाई नॉट बिगिन इट हुननि जे ही अंदाज़ में. अॼु जो ही प्रोग्राम इज़ ऑल अबाउट असांजो सिंधी फेस्टिवल चालिया साहिब. पर मां कोशिश थी कयां त मां हिन प्रोग्राम खे कुझु अलॻि अंदाज़ में पेश कयां. दोस्तों, तव्हां सभई हिन सचाईअ खां वाक़िफ़ ई आहियो त असांजो सिंधी कल्चर इज़ एट अ स्टेक. Sindhi youngsters are interested into everything else, पर not सिंधियत. त अहिड़े में छा तव्हांखे इहो नथो लॻे त असांखे मिली करे सिंधियत खे प्रिज़र्व करण जे लाइ पहिरियों क़दम खणणु घुरिजे. मां बि सिंधी यंगस्टर ई आहियां ऐं मुंहिंजो एजुकेशन बि सिंधी में कोन थियो आहे. पर जंहिं ॾींहं खां मां रियलाइज़ कयो तॾहिं खां मां सिंधियत खे प्रिज़र्व करण जी कोशिशि करे रही आहियां. त फ्रेंड्स, अचो त लेट्स गिव अ ट्राई टू इट. राइट नाउ मां आहियां नारायणी फार्म्स जे बैंक्वेट हॉल जे ॿाहिरि ऐं राइट इन साइड आहिनि असांजा वेरी वेरी एंथुजियास्टिक सिंधी यंगस्टर्स. त अचो त लेट्स गो इनसाइड एंड मीट देम एंड सी त हू केतिरो था ॼाणनि असांजे सिंधी फेस्टिवल चालिया साहिब जे बारे में. कम ऑन, लेट्स गेट इनसाइड. हेलो फ्रेंड्स, कीअं आहियो तव्हां सभई? ओके, त सभिनि खां पहिरियों मां पूजा तव्हां सभिनि जो हिन प्रोग्राम में तहे दिलि सां स्वागत थी कयां. सो लेट्स बिगिन विद अ स्मॉल इंट्रोडक्शन. मां पूजा वज़ीरानी, अ फ्रीलांस आर्टिस्ट. तव्हां? मां नरेश अवलानी आहियां. मां हितेश मुरजानी आहियां. मां विजय खिलानी आहियां. मां विनोद जानियाणी आहियां. आशीष खेमानी. रोहित जांगियानी. एंड मी प्रदीप लालवानी. निखिल गोडवाणी. मी आशीष चुगानी. प्रदीप गेहानी. शीना अरदासानी. Myself Ekta Nandwani. Myself Neha Karamchandani. My name is Gulshan Bhagia. सुनील परमानंदानी. हरीश तोतवानी. पिंकेश सुरतानी. जय खेलानी. सुनील पंजवाणी. थैंक यू सो मच. त हाणे मूंखे तव्हां सभई ही ॿुधायो त छा तव्हां सभई सिंधीअ में ॻाल्हाए ॼाणो? बिल्कुलु. कीअं, सुठी सिंधी या सो? पक्का ना? अच्छा, तव्हां मूंखे ॿुधायो त छा तव्हां घर में बि सिंधीअ में ई ॻाल्हाईंदा आहियो? अच्छा, तव्हां? ओके, तव्हां सिंधी, प्योरली सिंधी. अच्छा, तव्हां फ्रेंड्स सां गॾु बि? अच्छा, तव्हां? ओके, त फ्रेंड्स, आई एम रियली ग्लैड त ऑलमोस्ट तव्हां सभई सिंधी में ॻाल्हाए ॼाणो. त नाउ आई रियली बिलीव त सिंधी टीवीअ जी ही कोशिश, सिंधियत बचाइण जी ही कोशिश डेफिनेटली सफल थींदी. तो फ्रेंड्स, अॼु जो असांजो टॉपिक ऑफ इंटरैक्शन आहे असांजो सिंधी फेस्टिवल, दैट इज़ चालिया साहिब. ऐं हिते मां तव्हां खां कुझु क्वेश्चन्स कंदसि ऐं तव्हांखे तव्हांजी अवेयरनेस जे हिसाब सां मूंखे आंसर्स ॾियणा आहिनि. ठीक है? ऑल सेट? ऑल रेडी ना? कूल, देन लेट्स गो फॉर इट. सभिनि खां पहिरियों मूंखे हीअ ॿुधायो त चालिया साहिब छा आहे? जी ॿुधाएं. लाल साईं जी पूजा में चालियो साहिब मल्हायो वेंदो आहे. Anyone else? जी. 40 ॾींहं जो उपवास. चालियो साहिब 40 ॾींहंनि जो सिंधियुनि जो प्रोग्राम आहे जेको 40 ॾींहं मल्हायो वेंदो आहे. चालियो साहिब माना सिंधी फेस्टिवल आहे. बिल्कुलु. ओके, सो ही सभु आंसर्स करेक्ट ई आहिनि. चालियो साहिब असांजो 40 ॾींहंनि जो हिकिड़ो प्रेस्टिजियस फेस्टिवल आहे. कूल, लेट्स मूव ऑन टू अनदर क्वेश्चन. हाणे सी, एवरीबडी नोज़ त हर फेस्टिवल खे सेलिब्रेट करण जे पुठियां कोई ना कोई रीज़न त हूंदो ई आहे. त मूंखे ॿुधायो चालिया साहिब जे पुठियां छा रीज़न आहे? लाइक, वाई डू वी सेलिब्रेट चालिया साहिब?
आंसर यू असांजो न्यू ईयर आहे चालीहो साहिब न्यू ईयर आर यू श्योर असांजो न्यू ईयर आहे त आई थिंक हाणे मूंखे तव्हांखे हैप्पी न्यू ईयर विश करणो खपे ॿियो कोई या झूलेलाल जी यादि में मल्हायो वेंदो चालीहो ओके एनीवन एल्स हिते कोई ॿार ॼमंदो आहे ऐं हुनजो पीउ जॾहिं 40 ॾींहंनि ताईं हुनजो मुंहुं न ॾिसंदो आहे हुनजे लाइ चालीहो छाप ओके तो द करेक्ट आंसर इज लाइक यू नो असांजी सिंधी सिविलाइजेशन सिंधी संस्कृति इज कंसिडर्ड टू बी वन ऑफ द मोस्ट ओल्डेस्ट सिविलाइजेशन ऐं मां ॻाल्हि कयां 10th सेंचुरीअ जी त 10th सेंचुरीअ में सिंध प्रांत जे थटे शहर में शासक शासक यानी रूलर्स प्रजा ते ज़ुल्म पिया कनि ऐं ज़ुल्मनि जी इंटेंसिटी एतिरी वधी वई हुई त प्रजा खे भॻवान जो दर खटकाइण जे अलावा ॿियो कोई ऑप्शन ई न हुयो त अहिड़े में प्रजा वरुण देव खे मनाइण जो संकल्प कयो ऐं पोइ 40 ॾींहंनि जे विर्तन खां पोइ वरुण देव प्रसन्न थिया ऐं हुननि अवतार वठी अचण जो वचन ॾिनो हीअं थी असांजे चालीहे साहिब जी शुरूआत पता चला ना सबको क्लियर ना कूल सो नाउ लेट्स मूव ऑन टू द अनदर क्वेश्चन हाणे मूंखे हीअ ॿुधायो त लाल साईं केरु आहिनि लाल साईं असांजो ओडेरो लाल आहे लाल साईं झूलेलाल जो ॿियो नालो आहे लाल साईं ही वरुण साईं जो ॿियो नालो आहे यस और किसी को आंसर देना है जी लाल साईं सिंधियुनि जो भगवान आहे संत आहे ओके त तव्हां सभई करेक्ट ई आहियो पर मां तव्हांखे ॿुधायां त वरुण देव जेको अवतार वठी अचण जो वचन ॾिनो हुयो उहो अवतार असांजा लाल साईं ऐं लाल साईं खे तव्हां उडेरो लाल चई था सघो पले वारो चई था सघो बहिराणे वारो चई था सघो ज़िंद पीर भी चई था सघो दीज ऑल आर अदर नेम्स ऑफ झूलेलाल साईं ऐं मां तव्हांखे हीअ ॿुधायां त झूलेलाल साईं जो जनम देवकी माता ऐं रतन राय जे घर थियो हुयो ठीकु आहे कूल ना ऑल राइट तो हाणे नेक्स्ट क्वेश्चन इज़ लाइक नाउ कमिंग बैक टू चालिया साहिब मूंखे ही ॿुधायो त चालिया साहिब जे दौरान वरुण देव खे प्रसन्न करण जे लाइ कहिड़ा प्रयत्न कया वेंदा आहिनि लाइक मां ॿुधायां त जीअं नवरात्रीअ में 9 ॾींहं गरबो थींदो आहे ॾियारीअ में असां ॾीया ॿारींदा आहियूं लक्ष्मी माता जी पूजा कंदा आहियूं ऐं मोर ऑफ क्रैकर्स बि बर्स्ट कंदा आहियूं त चालीहे में छा थींदो आहे तव्हांखे ख़बर आहे न तव्हांखे नहीं न ओके सो इट्स लाइक चालीहे साहिब जी शुरूआत थींदी आहे झूलेलाल साईं जी मूर्तिअ जी स्थापना सां ऐं पोइ झूलेलाल साईं जी मूर्तिअ जे साम्हूं जोत जॻाई वेंदी आहे सहूलियत जे हिसाब सां किथे दुहिल वॼंदा आहिनि मंदिरनि में धजाऊं चढ़ंदियूं आहिनि आरती थींदी आहे पलव थींदो आहे हवन थींदा आहिनि अखा बि विझबा आहिनि हीअं थींदी आहे असांजे चालीहे साहिब जी शुरूआत ऐं 40 ॾींहंनि जे दौरान बहिराणे साहिब जो आयोजन बि थींदो आहे भॻतियूं थींदियूं आहिनि ऐं इवन छेज बि थींदी आहे त ख़बर पई न ओके हाणे मुंहिंजो ॿियो सुवाल आहे त अखो छा थींदो आहे जी अखो माना अखत्रीज आर यू श्योर अखो माना अखत्रीज ओके एनीवन एल्स अखो माना आवती थींदो आहे ओके अखो मीन्स कॾहिं किथे ॿुधो हो त अखो मीन्स सौराष्ट्र जो कोई कवि आहे उनजो नालो आहे बॉस जबरदस्त सुपर जबरदस्त हम अहमदाबाद से डायरेक्ट सौराष्ट्र चालिया साहिब से डायरेक्ट सौराष्ट्र के कवि के नाम है क्या बात है वेल अखो माने झूलेलाल साईं खे पूजा जी सामग्री अर्पण करण जी हिकु रीत दैट इज अखो त हाणे मूंखे ॿुधायो अखे जी सामग्री छा आहे अखे जी सामग्री आहे बाजरी भाऊ पखियुनि खे खाराइण जो इरादो आहे छा तव्हांजो हाणे पोइ बि भॻवान जा ई आहिनि न डेफिनेटली उहो सत्कर्म त आहे बिल्कुलु एनीबडी एल्स अखो माना काफ़ूर थींदो आहे नो ॿियो कोई अखो माना मिठी तायरी छा मिठी तायरी दैट इज इन प्रसाद ना दैट इज नॉट अखो एग्जैक्टली एनीवेज सामग्री में
चावर कच्चा। Anybody else? हाँ दीजिए। उन चांवर, दाल, फोटा, लौंग, हेड और चणा ये सभिनि जो मिक्सर करे हिकु लाल साईं खे अर्पण कयो वेंदो आहे जंहिंखे हिकु अखो चइबो आहे। Right, very right, somewhat right. Clap, please clap. Okay, anybody else? Yeah. फोटा आजकल सेल्फी जो ट्रेंड जेको हलियो आहे उहो फोटा। ओके, त अखे जी सामग्री आहे चांवर, खंड, फ्लावर्स, लौंग ऐं फोटा। फोटा माने नंढी इलायची, दैट्स फोटा। सो दिस इज अखे जी सामग्री। ओके कूल। हाणे मूंखे ही ॿुधायो त बहिराणा साहिब छा थींदा आहिनि? जी लाल साईं जो जनम उत्सव। लाल साईं जो जनम उत्सव बहिराणे साहिब। ओके जी। न यार ये तो गाना है झूलेलाल साईं जी पूजा थींदी आहे। ओके, एनीबडी एल्स? या लाल साईं जी बगी? न मुंहिंजी बगी न थींदी आहे। एॾो एंजॉयमेंट थींदो आहे, ढोल वॼंदा आहिनि, नचंदा आहिनि, टुपंदा आहिनि। बिल्कुलु ग़लति आहे। लाल साईं जो बहिराणो माना लाल साईं यादि करणो आहे, उनखे असांखे वधाइणो आहे। हे सिंधियुनि जो भई लाल इष्ट देव आहे। जीअं बहिराणे जे अंदरि तुंहिंजो भाई जोत जॻाई वेंदी आहे ऐं छेॼियूं तुंहिंजो लॻाई वेंदियूं आहिनि ऐं प्रसाद ताइरी विराया वेंदा आहिनि ऐं साईं खे यादि कयो वेंदो आहे ऐं पंहिंजे इष्ट देव सां भई हिकिड़ो भई इहो क्लोज़ जो हिकु लाइक नातो ऐं रिश्तो जोड़ियो वेंदो आहे त इन जो हिकु नालो हिकु बहिराणो आहे। बहिराणो इट्स अ सिंधी जंहिंखे असां चऊं भई इहो हिकिड़ो लेडीज़ संगीत। अरे हेॾे न लेडीज़ संगीत, जेंट्स हुजनि, लेडीज़ हुजे, ॿार हुजे, बच्चो हुजे, केर बि हुजे, सभिनी खे इंजॉय करिणो आहे। छाकाणि आहे इष्ट देवता असांजो आहे झूलेलाल साईं, तव्हांजे भैया चऊं असांखे इष्ट देवता आहे असांजो, त सभिनी लाइ त्योहार आहे। त सभु को नचंदो, सभु को डुबंदो, छाकाणि इहो असां त्योहार आहे। जी ओके। बहिराणा साहिब असांजो हिकु रिचुअल आहे जंहिंमें भक्त नचंदे कुॾंदे झूलेलाल साईं जी मूर्ति, ज्योत ऐं अन्य सामग्रीअ जी हिकु पालकी कढंदा आहिनि। आई थिंक ही बहिराणो आहे राइट। ऐं बहिराणे साहिब जी समाप्ति थींदी आहे दरिया ते, राइट? ओके फाइन देन। हाणे मुंहिंजो नेक्स्ट क्वेश्चन, भगत छा थींदी आहे? जी भगत हिकु क़िस्म जी जंहिंखे इंग्लिश में चयो वञे हिकु डांस थींदी आहे। ओके। जंहिंखे सिंधी में भई चइबो आहे उहे साईं जे अॻियां भगत असां कया रहिया आहियूं। राइट। ओके, एनीबडी एल्स? भगत यानी भगत मतलब भगवान जा भक्त ॿियो छा? हुजे भले ठगत, करे सभु ग़लति ईअं। एनीबडी एल्स? तव्हां? डांस है प्रोग्राम है। ओके राइट। एनीबडी एल्स? जी। भगत माना 4 बजे ना हेठि वेही करे बहिराणो ॻाईंदा। तो कंटेम्पररी लैंग्वेज में मां तव्हांखे ॿुधायां त भगत माने म्यूज़िकल डांस ड्रामा जंहिंमें डांसर्स घुंघरू पाए करे नचंदा आहिनि ऐं साण ही भगवान जी कुछ नंढी नंढी स्टोरीज ऐं कुछ इंसिडेंट्स ॿुधाईंदा आहिनि। दैट इज़ भगत अकॉर्डिंग टू मी। इज इट राइट? राइट ना? ओके, मूविंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन। हाणे मूंखे तव्हां सभई ही ॿुधायो त लाल साईं जा पंजड़ा छा थींदा आहिनि? लाल साईं जा पंजड़ा मीन्स इज कॉल्ड अ गाना सॉन्ग्स। मूवीअ जा सॉन्ग्स? न बिल्कुलु साईं खे जंहिंखे चइबो आहे हिकिड़ो साईं जा हिकिड़ा कलाम त उहो साईं खे हिकिड़ो मल्हाइण जो बि उहो बि हिकिड़ो रिश्तो आहे जंहिंखे चइबो आहे गाना। ओके। साईं जा गाना। एनीबडी एल्स? जेके 5 ॼणा मिली करे ॻाइनि उनखे लाल साईं जा पंजड़ा चइबो आहे। 5 गुरुअ जा गंज ईअं? एनीबडी एल्स? लाल साईं जा पंजड़ा मीन्स लाल साईं जी स्तुति करण, उन्हनि जे लाइ भॼन ॻाइण, उन्हनि खे मञाइण, साईं खे कीअं मञाइजे। त मतिलबु इहो बि हिकु तरीक़ो आहे कि कीअं साईं खे मञाइजे, उनखे लाल साईं जा पंजड़ा चइबा आहिनि। वेरी राइट। सो पंजड़ा यानी लाल साईं खे मनाइण जे लाइ भजन, दैट कुड बी सेड। ओके, सो आई थिंक दिस इज अ लॉट ऑफ बेसिक इंफॉर्मेशन तव्हांखे मिली हूंदी चालिया साहिब जे बारे में, रादर तव्हांखे मिली आहे चालिया साहिब जे बारे में। त हाणे तव्हां मूंखे ही ॿुधायो त चालिये साहिब जी समाप्ति कीअं थींदी आहे?
इतने सारे आंसर्स। चलिए आप बताएं। लास्ट में नच्ची डिप्पी मटकी गणी वो परवान करे ही नहीं। राइट। एनीबॉडी एल्स? गूंगी टोपी दरिया में ॾेई करे न हो तो सोमवती अमास ते थींदी आहे। चालीह जी समापति इस मीन्स तव्हां जीअं दादा जीअं चयो त जेको ॿार जो पावन में ॼमंदो आहे जंहिंजी 40 ॾींहं शिकिल न सिबी आहे त उन 40 ॾींहं जे खां पोइ ॾिसण खां जेको मज़ो ईंदो आहे उनखे के 40 समापति इज कॉल्ड एंजॉयिंग। माना केतिरो पाण खे असां ॾिसी सघंदा आहियूं इहो बि के 40 ॾींहं खे समापति पेट में खाई सघंदा आहियूं। यस पर जेको ॿार पावन में ॼमियो उन 40 समापति पर मां हिते 40 साहिब जी समाप्ति जो क्वेश्चन थी कयां। ही 40 साहिब फेस्टिवल जी समाप्ति जो क्वेश्चन। हां त कि जेके 40 साहिब जी फेस्टिवल जी जेका समाप्ति थींदी आहे त उन में लास्ट जा जेके 3-4 ॾींहं हूंदा आहिनि त उन्हनि में जाम प्रोग्राम रखिया वेंदा आहिनि। जीअं राति जो भाई कंहिं संगीत कलाकार खे कंहिंखे घुरायो वेंदो आहे ऐं इन खां पोइ राति जो छेॼूं लॻंदियूं आहिनि ऐं इन खां पोइ राति जो प्रसाद नचणु टिपणु ॿुधणु ऐं इन खां पोइ जानकियूं ठही वेंदियूं आहिनि। तरह तरह जा प्रसाद विराया वेंदा आहिनि ऐं इन खां पोइ मटकियूं खई वेंदियूं आहिनि लास्ट के ॾींहं ते। उहे मटकियूं दरियाशाह खे परवान थींदियूं आहिनि ऐं पोइ हुनजे नेक्स्ट ॾींहं ते हर को हिक ॿिए खे वाधाईंदो आहे कि भई 40 साहिब असांजो सुख सां समापति थी वियो ऐं हर को आनंद। डेफिनेटली वेरी नाइस। इहो 40 साहिब रखण में जेको रखंदो आहे 40 साहिब उहो 40 ॾींहं बिल्कुलु पंहिंजे शरीर ते त कंहिं बि क़िस्म जो भई जीअं ॾाढ़ी थी वार थी नव थिया न लाराईंदो आहे ऐं पेर में चप्पल बि तक न पाईंदो आहे ऐं इन खां पोइ न को कपिड़नि ते न को लिङनि ते कोई साबुण या कंहिं बि क़िस्म जो या कोई परफ्यूम या कोई बॉडी स्प्रे यूज़ न कयो वेंदो आहे ऐं न को मथे ते शैम्पू तेल साबुण कंघी वग़ैरह न ई कुझु लॻाईंदा आहिनि। इस कोड 40 माना सादगी वारो हिकु जीवन जीअणो हूंदो आहे जंहिंजे अंदरि पंहिंजे खुड में इहो हिकिड़ो जंहिंजे अंदरि थूम बसर न ऐं तरियल न ऐं बिल्कुलु नॉर्मल जंहिंखे असां चऊं भाई हिकु सादगी जो जीवन हिकु जीअण माना इस कोड 40 माना तव्हां साईं जी भक्ति में 40 ॾींहं हिकदमि लीन थी वञा इनखे चइबो आहे। ओके एनीबॉडी एल्स? किसी और को कुछ आंसर देना है? दैट्स इट। ठीक है। 40 जी समाप्ति थींदी आहे मटकी पूजा खां ऐं मटकी पूजा खां पोइ मटकियुनि जो हिकिड़ो शाही सरगस निकिरंदो आहे ऐं मटकियुनि खे दरियाशाह में प्रवाह कयो वेंदो आहे ऐं हिन खां पोइ थींदो आहे हिकिड़े शाही भंडारे जो आयोजन। हीअं थींदी आहे असांजे 40 साहिब जी समाप्ति। तो फ्रेंड्स आई थिंक ही इंफॉर्मेशन काफ़ी है। आई थिंक दिस इज़ ऑल अबाउट 40 साहिब। आई थिंक ही बेसिक इंफॉर्मेशन इज़ मोर देन इनफ फॉर नाउ। तो हाणे मां टेस्ट कंदसि तव्हांजी अवेयरनेस रैपिड फायर राउंड के ज़रिए। हिते मां तव्हां खां कुछ क्वेश्चंस कंदसि तव्हांखे इंस्टेंटली मूंखे हुननि जो रिप्लाई करणो आहे। स्टार्ट करें? रेडी ना? ऐसे मरा हुआ रेडी क्यों? ओके तो सभिनि खां पहिरियों मूंखे ॿुधायो त 40 साहिब केतिरनि ॾींहंनि जो त्योहार आहे? 20, 40, 17? ओके कंहिंजी पूजा थींदी आहे 40 साहिब? क्वेश्चन भी पूरा नहीं करने देते मुझे। 5 नेम्स ऑफ झूलेलाल साईं। यस हिक हिक करे 1 1 2 3 स्टार्ट। झूलेलाल दरियाशाह पल्ले वारो लाल साईं। एनीबॉडी एल्स? तव्हां ॿुधायो। 40 वारो साहिब। घोड़े वारो लाल। जोतिन वालो साईं। ओके जिंदा पीर और लकड़े वारो साईं वो भी थींदो आहे न। पल्ले वारो साईं। एनीवेज क्लैप्स 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 क्लैप्स। अखे जी सामग्री 1 2 3 स्टार्ट। यस बोलो बोलो। चावल है। राइट। एनीबॉडी एल्स? गुल। हां फोटो। हां लौंग। राइट। कंद। हां हेड हां हेड लौंग
उधर या बोल के ओके उते बाकी है कुछ बाकी है यार अगरबत्ती क्या कम ऑन जी सामग्री मिश्री खीर केसर ओके फाइन कूल ॿियो क्वेश्चन झूलेलाल जी कंहिंजा अवतार आहिनि यस 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 वरुण देवता राइट ओके नेक्स्ट क्वेश्चन मूंखे ॿुधायो त वरुण देव किथां प्रकट थिया हुया दरिया मां वेट 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 मां ऑप्शन ॾींदसि दरिया मां या जंगल में दर्शन ॾिनो हुयो या पहाड़नि तां लथा हुया या बॉस यूएफओ मां आया हुया जल्दी जल्दी कूल हाणे चालीहे जे दौरान थियण वारा सेलिब्रेशंस उसके नाम बताओ जल्दी जल्दी समझ ही नहीं आया चालीहे जे दौरान जेके सेलिब्रेशंस पलव आरती पंजड़ा छेज बहिराणा साहिब राइट दैट्स ऑल फाइन लास्ट क्वेश्चन मूंखे ॿुधायो झूलेलाल साईं जे मम्मी पापा जो नालो छा हुयो यस पिंकेश right so friends here we come to an end to a rapid fire round and a big round of applause to all of you झूलेलाल जय दोस्तों हाणे टाइम थियो आहे हिन प्रोग्राम खे कंक्लूड करण जो पर जीअं त तव्हां सभई यंगस्टर्स आहियो मां बि यंगस्टर आहियां ऐं बजरंगी भाईजान सलमान खान जा त असां वॾा फैन आहियूं छो आहियूं न आहियूं हाँ बोलना है त छो न हुन जी हिंदी मूवी जय हो में ॾिनल हुन जी सलाह खे असां बि अॻियां वधायूं पर असांजे स्टाइल में सी मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि त जॾहिं तव्हांजो कोई सिंधी फ्रेंड तव्हांखे थैंक यू चए त हुनखे रोकियोसि ऐं चओ त तूं मूंखे थैंक यू न चओ पर तूं पंहिंजे टिनि सिंधी फ्रेंड्स सां गॾु सिंधीअ में ॻाल्हाए ऐं हुननि खे सिंधियत खे प्रिज़र्व करण जी एडवाइस ॾे ऐं हुननि खे चओ त हू पंहिंजे ॿियनि टिनि फ्रेंड्स सां गॾु सिंधीअ में ई ॻाल्हाइनि ऐं सिंधियत खे प्रिज़र्व करण जी एडवाइस ॾियनि हीअं ठहंदी हिकिड़ी चेन ऐं प्रिज़र्व थींदी असांजी सिंधियत कूल इज एवरीबॉडी डूइंग दैट जी वेरी नाइस सो आई थिंक अॼु असीं ही प्रोग्राम कंडक्ट कयो आहे मिक्स लैंग्वेजिस में पर अचो त लेट्स प्लेज त नेक्स्ट प्रोग्राम जॾहिं बि असां कयूं दैट वुड बी ओनली इन प्योर सिंधी लैंग्वेज राइट सो फाइन से विथ मी 1 2 3 सेव सिंधियत वन मोर टाइम वन मोर टाइम थैंक यू फ्रेंड्स आई एम रियली थैंकफुल त तव्हां सभई हिते आया ऐं मूंसां गॾु टाइम स्पेंड कयो एंड आई एम डेफिनेटली मूंखे ही थोड़ी बहुत उम्मीद तो है ही कि जेतिरो मूंखे हिन प्रोग्राम में मज़ो आयो आहे तव्हांखे बि ओतिरो मज़ो डेफिनेटली आयो हूंदो वंस अगेन थैंक यू सो मच तालियां ऑल राइट फ्रेंड्स आई होप दैट यू हैव एंजॉयड दिस प्रोग्राम सो फॉर नाउ दिस इज पूजा वजीरानी साइनिंग ऑफ फ्रॉम नन अदर देन योर्स एंड योर्स ओनली सिंधी टीवी पर बिफोर मां फाइनल बाय चवां मां ही डेफिनेटली चवणु चाहींदसि त सिंधियत खे प्रिज़र्व करणु असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त अचो त लेट्स जॉइन हैंड्स टुगेदर एंड सेव सिंधियत थैंक यू सो मच जय झूलेलाल थैंक यू